नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त चीन पाकिस्तान में इक़्तिसादी रवादारी सीपेक जे तहत चीन जा वापारी इदारा ईंदड़ 5 सालनि में पाकिस्तान जे ख़ासि इक़्तिसादी इलाइक़नि में $5 अरब जी सरमायाकारी कंदा। सीपेक अथॉरिटी जे इख़्तियार मूजिब पाकिस्तान जे ख़ासि इक़्तिसादी इलाइक़े फैसलाबाद स्टेट डेवलपमेंट एंड मैनेजमेंट कंपनी फीडबैक में चीनी वापारी इदारनि ऐं सनत जे लाइ वापार ऐं सरमायाकारी जी नई राह हमवार थी आहे। चीन कंपनी ईंदड़ 5 सालनि में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शोबनि में $5 अरब जी सरमायाकारी जी आछ करे रहिया आहिनि। पाकिस्तान जी हुकूमत तरफ़ां वापार खे हथी ॾियण जे लाइ बहितर ऐं दोस्ताणो माहौल फराहम करण जे क़दम खे तारीफ़ जोॻो करार ॾींदे पाकिस्तान जे नंढे ऐं विचोले एंटरप्राइज़ में सरमायाकारी जे अज़म जो इज़हार कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।